हिन गाॾीअ खे मूं कन्वर्ट करण जी कोशिशि कई आहे त जेको चार्ज ख़तमु थो थिए 60-65 किलोमीटर ते पोइ परेशानी थी थिए उन खे मूं वधाए इनशा ताला 100 किलोमीटर खां बि वधीक पंहिंजे पाण खे इहा चार्ज बि कंदी हलंदी। मुख़्तलिफ़ कंपनियूं जेका बि हूंदी उन में इहा शइ इनशा करे सघां थो करंट एतिरे क़दुरु ठाहे सघां थो जो हीअ पाण हली सघे थी, एतिरा माइलेज करे सघे थी। उन में इहो थींदो सहूलियत थी वेंदी असांजे हिन मुल्क जे लाइ बि ऐं ग़रीब तबिको जेको आहे जिते बिजली कान्हे का जंहिं बिजली कान्हे चार्ज नथी थिए गाॾी उन जे लाइ इनशा ही मूं वॾी कोशिशि कई आहे त इहो चार्ज जेका आहे करणी कान पवंदी ऐं पंहिंजे मदद पाण हलंदी चार्ज कंदी ऐं जेतिरा माइलेज बि आहिनि 100 जे क़रीब या 150 जे क़रीब हीअ पंहिंजा माइलेज कंदी रहंदी। इहा मुंहिंजी हिकिड़ी कोशिशि आहे। मूं पंहिंजे हिन उमिरि जे अंदरि इहा महिनत बि कयल आहे। अॻे इहो फार्मूलो मूं वटि हो पर केरु अॻियां मूंसां अचणु नथो चाहे। हाणे कुझु दोस्तनि मूंसां मदद कई आहे उन जे ज़रिए ही मटेरियल वठी आयो आहियां। इहो लॻाए इनशा ताला आचर ताईं हीअ गाॾी सभिनी खे हलाए ॾेखारींदुसि। सिंध में पूरे पाकिस्तान में हिन जी ख़बर हलंदी ऐं मीरपुर ताईं हिन जो सफ़र कंदुसि दोस्तनि खे वठी ऐं तव्हां जेके बि भाइर आहियो सभिनी खे गॾु वठी इहो सफ़र मीरपुर ताईं करे सभिनी खे नोट कराईंदुसि इनशा ताला।